प्यारा दोस्तों, जश्न आज़ादी कीअं मल्हाइजे ऐं 14 अगस्त जेको असांजो पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे उनखे कहिड़े तरीक़े सां मल्हायो वञे ऐं उन ॾींहुं छा करणु घुरिजे, तमामु मालूमात अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। अचो त शुरूआत कयूं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमामु दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा दोस्तों, 14 अगस्त जेको जश्न आज़ादी जो ॾींहुं आहे, पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे, उन ॾींहं खे तमामु बहितरीन नमूने सां मल्हाइणु घुरिजे ऐं उन ॾींहं ते ग़ैर शरई कमल खां परहेज़ ऐं इज्तिनाब करणु घुरिजे। छाजे करे जो 14 अगस्त जेको ॾींहुं आहे उन ॾींहं ते असांजे मुल्क खे असांखे हिकु आज़ादु रियासत नसीब थी, त उन ॾींहं ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में शुक्राने तौरु नवाफ़िल अदा करणु घुरिजनि। 14 अगस्त उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते मुस्लमाननि आज़ादी हासिलु करण जे लाइ पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾिना हुआ ऐं जॾहिं पाकिस्तान बणियो त तक़रीबन 30 लख मुस्लमाननि पंहिंजी जानियुनि जा नज़राना पेश कया ऐं 30 लख मुस्लमान जेके सो शहीद थिया। 14 अगस्त उन्हनि शहीदनि जी वरसी जो ॾींहुं आहे। क़ुरान पाक पढ़ी, रोज़ो रखी, फ़ातिहा ख़्वानी करे पंहिंजे शहीदनि खे ईसाले सवाब करण जो ॾींहुं आहे। 14 अगस्त ते इबादत करियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में शुक्राने तौरु नवाफ़िल अदा करियो ऐं जेके पाकिस्तान जे लाइ जिन पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं ऐं जेके शहीद थिया उन्हनि जे रूहनि खे ईसाले सवाब जो बहितरीन नमूने सां एहतमाम कयो। बनी इसराइल खे जॾहिं फ़िरौन खां आज़ादी मिली त उन्हनि उन आज़ादी वारे ॾींहं खे कीअं मल्हायो। हदीस पाक आहे त यहूदी 10 मुहर्रम ते रोज़ो रखंदा हुआ। जॾहिं उन्हनि खां पुछियो वियो त अव्हां 10 मुहर्रम ते रोज़ो छो था रखो, त उन्हनि जवाबु ॾिनो त इन ॾींहं ते फ़िरौन खां बनी इसराइल खे निजात मिली हुई, त हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम उन शुक्राने जे तौरु रोज़ो रखियो हो, उन करे असां बि 10 मुहर्रम ते रोज़ो रखूं था। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ खां हीअ आज़ादी असां तव्हांजे लाइ हिकु वॾी नेमत आहे, त इन नेमत ते असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र अदा कयूं, नवाफ़िल पढ़ूं, ख़ैर ख़ैरात कयूं ऐं ईसाले सवाब जा प्रोग्राम कयूं। जिन शहीदनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं उन्हनि जे रूहनि खे ईसाले सवाब पहुचाइण जे लाइ क़ुरान ख़ानियूं करायूं, फ़ातिहा ख़्वानी करायूं। हिकु अज़ीम नेमत असां तव्हांखे जेको मुल्क पाकिस्तान नसीब थियो, इहा का घटि नेमत न आहे। उन नेमत ते जेतिरो असां शुक्र कयूं यकीनन घटि आहे, छो जो असां आज़ादु मुल्क में आज़ादाना तौरु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी सही माना में इबादत करे सघूं था ऐं असां तव्हां हर जॻह ते गली गली में महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जी शान में महफ़िलनि जो इनेक़ाद करे सघूं था ऐं हर जॻह ते अल्लाह ऐं उन जे प्यारे महबूब जे ज़िक्र पाक में महफ़िलनि जो इनेक़ाद कयो वेंदो आहे। त प्यारा दोस्तों, ही आज़ादी असां तव्हांजे लाइ यकीनन वॾी नेमत आहे। प्यारा दोस्तों, यादि रखो, जेका क़ौम पंहिंजे शुहदा खे नाहे विसारींदी उहा क़ौम तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदी आहे। आज़ादी हिकु वॾी नेमत आहे। इन नेमत जी हिफ़ाज़त करणु असां तव्हां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे सही माना में पंहिंजी इबादत करण जो शौक़ु ऐं जज़्बो अता फ़रमाए ऐं अल्लाह पाक असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फ़रमाए, अवाम पाकिस्तान जी हिफ़ाज़त फ़रमाए, अफ़वाज पाकिस्तान जी हिफ़ाज़त फ़रमाए जेके मुल्क जी दिफ़ा जे लाइ हर वक़्तु पहिरो ॾेई रहिया आहिनि। अल्लाह पाक उन्हनि शहीदनि जी दर्जात खे बुलंद फ़रमाए जिन शहीदनि पाकिस्तान खे आज़ादु करण जे लाइ पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾिना हुआ। अल्लाह पाक असां तव्हांखे बि उन्हनि जी मिशन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, कौन हमारा रहनुमा, मुहम्मदुर रसूलुल्लाह। पाकिस्तान ज़िंदाबाद। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात ऐं पाकिस्तान जे हवाले सां हिकु बहितरीन मैसेज। अल्लाह पाक पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फ़रमाए। वरी नई मालूमात में आवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।